अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 जून अंगारो ऐं हाणे जीअं मां उथियमि त व्लॉग स्टार्ट कयां त लाइट हली वई। सो टाइम थिया 10। नाश्तो वग़ैरह करे वरितो, मां कुझु कमेंट्स जा जवाब ॾिनमि, कुझु वीडियोज़ शेयर कयमि ऐं सुबुह जो सराण हिते थांव धोई वई। ऐं जॾहिं मासी न हूंदी आहे त असां जीअं ॿ टे थांव थींदा आहिनि तीअं धोईंदा वेंदा आहियूं, उन्हनि खे जमा न कंदा आहियूं। सो हाणे बंदि बिजली आहे त ॿियो त कुझु थींदो कोन, त मां हीउ दरवाज़ो बि खोले छॾींदमि हिन पासे वारो ऐं पोइ मां कंदमि सफ़ाई, छो त इन कम ते लाइट ख़र्च कोन थी थिए ऐं डस्ट ॾाढी पियल आहे, ॾाढी डस्ट पियल आहे। सॼी राति में हशर ख़राबु थो थी वञे, न बारिश पए थी ऐं न जेको आहे मिटीअ में कमी थी अचे। सो हितां जो मूंखे सॼी सफ़ाई करणी आहे। सो व्लॉग स्टार्ट कयां थी। हाणे 11:15 थिया आहिनि ऐं मां सॼी सफ़ाई सुथराई करे डस्टिंग हर शइ, ॿुहारियूं पोचा ऐं घरु साफ़ु करे छॾियो आहे, यानी अंदरियों घरु, ॿाहिरि न। कल्ह ॿाहिरि जी सफ़ाई कई हुयमि, सो अॼु ॿाहिरि जी सफ़ाई न कई अथमि ऐं हाणे कंदमि रेस्ट। ऐं मुंहिंजे ख़्याल में 11 बजे ताईं लाइट अची वेंदी, त एतिरी देरि मां हिते वेहंदमि ऐं कुझु मुंहिंजो पैकेज वारो जेको इंटरनेट आहे उनखे मां इंजॉय कंदमि, छो त लाइट वियल आहे त इंटरनेट बंदि आहे। सो ॾाढो 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 मज़ो ईंदो आहे मूंखे हिन जाइ ते वेही। मुंहिंजी फेवरेट हीअ जाइ आहे जिते वेही मां इलाही इंजॉय कंदी आहियां। लाइट अची वई 11 बजे ऐं मां हिते चिकन कढी रखियो आहे, टमाटर ऐं बसर, ऐं हिन महिल थिया आहिनि 11:15 ऐं मां ठाहींदमि पंहिंजी पपेट्स जी वीडियो। ऐं एतिरी देरि मां हिते ही सिबंदी रही आहियां। मुख़्तलिफ़ जेके बॉडीज़ आहिनि कुझु एनिमल्स जूं, इहे मां ठाहे छॾियूं पहिरियों खां ई, छो त वीडियो ठाहिण जे लाइ कुझु कमु एडवांस में करिणो हूंदो आहे। बाक़ी हिकिड़ी रहाई अथमि, उनखे मां जेको आहे वीडियो में ठाहींदमि। सो एतिरी देरि मां इहे सिबियमि बि, हिते रेस्ट कयमि, छो त सफ़ाई करण खां पोइ हाल बुरो हुयो। सो हाणे मां ठाहींदमि पंहिंजी वीडियो एनिमल पपेट्स जी। ऐं मां जेतिरी देरि इहे सिबंदी रही आहियां एतिरी देरि में मां हिते न्यूज़ ॿुधमि, थोरो ड्रामो रहियल उहो ॾिठमि। सो हाणे हलूं था कमरे में। 12:30 थिया आहिनि ऐं मां जेको आहे पपेट्स, छो त जीअं त बॉडीज़ सिबियल हुयूं, सिर्फ़ु हिन जी हिकिड़ी बॉडी मां हाणे ठाही आहे सिबी वीडियो में, ऐं कटिंग थियल हुई त हिते मां असेंबल करे ॾेखारिया आहिनि त कीअं था लॻनि। त अॼु मां 5 एनिमल पपेट्स ठाहिया आहिनि। हे टेडी बियर, फ्रॉगी, मंकी, बनी ऐं एली। ठीकु आहे, हे हिननि जा नाला आहिनि। सो इन्हनि सां वरी हिकिड़ो पपेट शो कंदासीं। ऐं हे कल्ह मां हिकिड़ो नओं कैरेक्टर अदी फातिमा जो क्रिएट कयो, त इहे अॼु मां शो कयमि त भई असां जॾहिं माण्हू था ठाहियूं ऐं जॾहिं असां एनिमल्स था ठाहियूं, बॉडी हिननि जी सेम आहे। ठीकु आहे, माण्हुनि जा मुंहुं हथ ठाहिया आहिनि, एनिमल्स जा हथ बि कोन ठाहिया आहिनि। जेकॾहिं कोई चाहे त हिननि जा हथ ठाहे सघे थो। सो इहो थी वियो। ऐं हाणे जेको आहे मां वेंदमि लंच ठाहींदमि वञी, कढ़ाई नुमा कुझु चिकन भुॻल करे ठाहियां थी, त जीअं जल्दी जल्दी मुंहिंजी जान छुटी पए। ऐं छो त आसानु हूंदो आहे, जल्दी पची बि वेंदो आहे, आराम सां वणंदो बि सभिनी खे आहे। अटो सुराइण अॼु न ॻोहे वई आहे, सो उहो बि मूंखे ॻोहिणो आहे। मूंखे शायदि विसरी वियो आहे, हुन न ॾिठो त इहो आहे मौजूदु या न आहे। सो हाणे मां वञा थी। हीअ आहे ब्यूटीफुल मुंहिंजी फिंगर पपेट्स जी फैमिली। ॿोड़ रखियो अथमि पचण जे लाइ। हीअ उल्टी पुल्टी कढ़ाई, ढाबा स्टाइल कढ़ाई, ॾाढो मज़े जो ॿोड़ थींदो आहे इहो। सो इहो पचंदो रहंदो। हिते अटो ॻोहियो आहे, हिनखे फ्रिज में रखंदमि। ऐं हाणे मां छा कंदमि ख़बर न आहे, ॾिसां थी त छा थी कयां एतिरी देरि में। 2:30 थिया आहिनि हाणे लाइट हली वई ऐं उनखां पहिरियों मां कपिड़ा धोई विधा, लंच ठाहियो, खाधोसीं, निमाज़ पढ़ीसीं। हाणे मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि कुझु फ्रूट भाॼियूं वठणु, प्लस कुझु चैरिटी जो बि सामान मुंहिंजो इरादो आहे वठण जो, थोरो घणो। छो त पोइ हिकदमि जॾहिं मां वठां थी त मूंखे इलाही सारो लोड पइजी थो वञे, हिकदमि इलाही सारो सामान असांखे खणणो पइजी वेंदो आहे। हर तरफ़ वरी जनरेटर जो गोड़ आहे। सो मां हिते वीडियो बंदि थी कयां।
असां अची विया आहियूं वापसि। कुझु भाॼी वरितीसीं, कुझु फ्रूट्स वरितासीं, जर्दालू, आड़ू, आलू बुखारनि जा पैकेट्स हुया ऐं हारवा पटाटा। ऐं पटाटा असां हमेशह जॾहिं बि मिठा थी वेंदा आहिनि न अछा पटाटा, त पोइ असां ॻाढ़ा पटाटा वठणु शुरू कंदा आहियूं। इन्हनि जो टेस्ट ॾाढो सुठो हूंदो आहे। अंब वरिता, केला, अरबियूं, टमाटा, सावा मिर्च, तूरियूं, भिंडियूं, ऐं हिन में आहिनि 2 टुआल चैरिटी वारे हुन मक़सद लाइ, ऐं हिन में आहिनि 2 चादरूं, ठीकु आहे। ऐं 2 ही वरितमि वॾा सारा बैग्स, हिकिड़ो हिन में अंदरि आहे ब्लू ऐं हिकिड़ो हे आहे। हीअ सेकेंड हैंड में 50-50 रुपए जा मिलनि पिया। त इहो ई जॾहिं मां माण्हुनि खे सामान ॾींदी आहियां पैक करे, त उन हिसाब सां ॾाढा मज़बूत थियल आहिनि, त कमु अची वेंदा। इन लाइ मां 2 वठी छॾिया, छो त हिननि में थांव या कपिड़ा वग़ैरह कुझु बि विझी ॾियां त काफ़ी सेफ रहंदा आहिनि। ऐं पंहिंजे लाइ असां इहो जेको बि वरितोसीं उहो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हिकिड़ो वरितमि ही डोर हैंगर, कढी वठां। पहिरियों बि हिकिड़ो वॾो वठी आई हुयमि, हे मूंखे ॾाढियूं इहे शयूं वणंदियूं आहिनि। हीअ ॾिसो, हीअ दरवाज़े में हणण जे लाइ, ऐं पोयां केतिरा बि कपिड़ा हिन में टंगे सघजनि था। मां चाहियां पई 3-4 मिलनि अहिड़ा त मां पंहिंजे ॿारनि खे बि गिफ्ट में ॾियां, पर हिकिड़ो ई मिलियो, त इहो मां पंहिंजे कमरे लाइ वठी आई आहियां। हिकिड़ो ऑलरेडी पहिरियों वरितो हुअमि, उहो सुराण जे कमरे लाइ आहे। सो अगरि ॿिए दफ़े वरी कॾहिं नज़र ईंदा त मां वठंदमि। सो हीअ थी वियो चैरिटी जो कमु, टुआल, 2 चादरूं ऐं हे 2 बैग्स। बाक़ी सामान जेको आहे उहो असांजो। सो हाणे कंदासीं रेस्ट। अॼु जो ॾींहुं काफ़ी प्रोडक्टिव रहियो, घर जा कमकारियूं बि कयमि, ऐं 5 जेके एनिमल्स आहिनि उन्हनि जी वीडियो बि ठाहियमि, पपेट्स जी। ऐं मां हिकिड़ो पपेट शो थोरो रिकॉर्ड बि कयो आहे, पर ॾिसां थी मां सेटिस्फाई नथी थियां। त जेकॾहिं मूंखे सुठो लॻो पाण खे, त मां अपलोड कंदमि सुभाणे, न त उहो डिलीट थी कयां ऐं पोइ ॿियो ठाहींदमि। छो त ईअं ई नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में, कुझु ख़ासि न आहे। ऐं एनिमल्स सां कोन ठाहींदमि, पर जेको मां नओं कैरेक्टर ठाहियो फातिमा जो, उन सां ठाहींदमि। सो काफ़ी सुठो रहियो। ऐं ॿाहिरां बि जेको असांजो कमु हुयो उहो बि करे आयमि, घर जा कमकारियूं बि थिया। उनखां अलावा 2 चादरूं ऐं 2 टुआल वठी आयमि, जेके मां चैरिटी जे सामान में रखियमि। ऐं रोज़मर्रा ज़िंदगीअ जी ज़रूरत जूं शयूं आहिनि जेके असांखे खपनि थियूं, सब्ज़ी फ्रूट। छो त हिते जेको भाॼी वारो ईंदो आहे उनखे एॾी का सुठी क्वालिटी जी भाॼी न हूंदी आहे। बसि असां मजबूरीअ में वठंदा आहियूं, दरवाज़े ते अचे थो, हितां ई मिली थी वञे, वञिणो नथो पए। पोइ इन करे जॾहिं थोरो परे वेंदा आहियूं त पोइ काफ़ी सारियूं शयूं वठी ईंदा आहियूं। त अञा अॼु कुझु शयूं हुयूं फ्रीज़र में, पालक हुई, ग्वार हुई, करेला हुया, त उहे न वरिता आहिनि। सो जेको कुझु न हुयो उहो वठी आयासीं। ऐं उनखां अलावा काफ़ी सुठो ॾींहुं गुज़रियो, पर इलाही थकाईंदड़ ॾींहुं हुयो, छो त मूंखे कम इलाही करणा पिया। कपिड़ा धोतमि, घर जी सफ़ाई कयमि, हेठे पोर्शन जी, मथे जी न। मथे जी कंदासीं बि न, उहो मासी ईंदी कम वारी, त उहा पाणी अचे कंदी, बंदि ई पियो आहे ऑलमोस्ट। उनखां सवाइ अॼु मथे वियमि, मथां वारे प्लांट्स खे पाणी ॾिनमि, हेठि प्लांट्स खे पाणी ॾिनमि। उहो रिकॉर्ड न कयो आहे मां, छो त उहा साॻी रुटीन आहे हिकिड़ी, उनखे छा रिकॉर्ड कयां, करिणो आहे हर रोज़ु। ऐं उनखां सवाइ लंच ठाहियमि, जेको रोज़ ई ठहंदो आहे। आहिनि सभु रोज़ जा कम, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चाहे मानी 2 माण्हुनि जी पचायो या 8 माण्हुनि जी पचायो एट अ टाइम, उन महिल खफ़ो ओतिरो ई थो थिए। बाक़ी इहो आहे त मानियूं 2 पचंदियूं 2 माण्हुनि जूं, ऐं हूअं वधीक पचंदियूं, पर ॿोड़ थोरो बि पचायो तॾहिं बि ओतिरी, माना साॻियो ई मरियलो त साॻियो ई तय करिणो आहे। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं एतिरो ॾिनो आहे जो ताज़ो खाधो पचाए रोज़ु खाऊं था। ऐं बचियलु पियो हूंदो आहे त असां ज़ाया न कंदा आहियूं। अॼु राति जी मानीअ में चांवर पचंदा बसि। मंझंदि जेको चिकन पचायो उहो थोरो पियो आहे, ऐं कल्ह जेका पालक दाल पचाई राति जो उहा बि थोरी पई आहे। अंब वठी आयासीं, त बसि इहो ई असांजो डिनर हूंदो। ऐं मां स्पेशली पचाए कोन रखंदी आहियां खाधो, पर जे बची पवंदो आहे त उहो ज़ाया बि न कंदा आहियूं। उहो असां ज़रूरु खाईंदा आहियूं, उहो हर हाल में रिस्क आहे, उनखे ज़ाया न आहे करिणो। ऐं पाण जेकॾहिं असां रखियलु खाधो खाईंदा आहियूं 1 ॾींहुं पहिरियों जो, त कम वारी माईअ खे बि उहो ॾेई छॾींदा आहियूं, उहो असांजो हिसाबु किताबु न हूंदो आहे। पर जेकॾहिं खुटी पए, मुंहिंजो सुराण जेतिरो खाधो पियो हूंदो आहे ऐं माईअ खे बि ॾियणो आहे, त उनखे ताज़ो पचाए ॾींदा आहियूं, असां उहो रखियलु खाई वठंदा आहियूं। त इन सां कोई फ़र्क़ु नथो पए, इन मां कोई इन में का परेशानीअ जी या वेचारगीअ जी ॻाल्हि कोन्हे। सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजे हक़ हलाल असांजी महिनत जी कमाईअ जो जेको पैसो आहे, हलाल रिस्क आहे, त उहो असांखे ज़ियान न आहे करिणो कंहिं बि सूरत में। जॾहिं न इंसानु महिनत सां ऐं हलाल कमाए त उनजो क़दुरु बि कंदो आहे, पर जॾहिं नाजाइज़ तरीक़नि सां पैसो घणो अची वञे, उनमें असांजी का महिनत मुशक़त न लॻल हुजे, त पोइ उनखे लुटाईंदे, उनखे ज़ाया कंदे माण्हुनि खे अफ़सोस बि न थींदो आहे।
सो महिनत जो पैसो जेको हूंदो उनजो अहसासु बि वधीक थींदो आहे। ॿी ॻाल्हि त जीअं मां पढ़ियो किथे, तव्हां बि ज़रूरु पढ़ियो हूंदो त उर्दू में पोस्ट हुई काई त नाजायज़ पैसा शक्लें नहीं बिगाड़ता लेकिन नस्लें बिगाड़ता है। त इहो त आहे त अगरि नाजाइज़ पैसो आहे ज़िंदगीअ में शामिलु, ग़लति तरीक़नि सां कमायल, त उहो किथे न किथे नुक़सानु त ॾींदो, उहो फबंदो मुश्किल, फबी बि वञे त उनजो हिसाबु त ॾियणो आहे। तंहिंजे करे इंसानु अगरि थोरो बि खाए ऐं लिमिट्स में रहे ऐं हक़ हिलाल जो रिस्क हुजे त घटि में घटि दिलि त मुतमइन हूंदी आहे। बाक़ी क़बूल करण वारो अलाह आहे, माफ़ु करण वारो, रहम करण वारो अलाह आहे, पर इंसानु पंहिंजे तरफ़ां ज़रूरु कोशिशि करे त हलाल ऐं पाक रिस्क हासिलु करे। हिन कुझु ॾींहंनि जी दुनिया जे थोरे ऐश जे लाइ बाक़ी पंहिंजी सॼी आख़िरत ख़राबु करे छॾिजे, छो त हिन दुनिया में त मौत ईंदो, हलिया बि वेंदासीं। अॻे जहान में त मौत बि न ईंदो, उते त मौत बि मरी वेंदो, उते त पोइ हमेशह रहणो हूंदो, उहा अबदी ज़िंदगी आहे, हमेशह रहण वारी ज़िंदगी आहे। सो बहरहाल तव्हां सोचींदो अलाए छो थी मौत जूं ॻाल्हियूं करे, पर ज़िंदगी जो हिसो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं खां पैदा थिया आहियूं तॾहिं खां मौत असांजे पोयां आहे। ॼाया ई असां मरण जे लाइ आया आहियूं, हमेशह रहण जे लाइ त कोन ॼाया आहियूं। त इहे ॻाल्हियूं ज़हन में हुजणु खपनि। इन सां शायदि कंहिंखे अहसासु थिए त उहो ग़लति तरीक़े सां पंहिंजो पैसो न हासिलु करे। ऐं ॿियो त अॼुकल्ह जे ज़माने में जेॾो कंपटीशन आहे, जेॾो रीस आहे, हिर्स आहे, लालच आहे, ख़ासि करे ॿार ऐं नौजवान, उहे त ॿियनि खे ॾिसी घणो इम्प्रेस था थियनि ऐं कोशिशि था कनि त फलाणनि वटि कुझु आहे त असां वटि बि हुजे। पर जेकॾहिं को हक़ लाल जी महिनत जी कमाई खाराइण वारो ऐं खाराइण वारो माउ पीउ आहे त उहो नंढे हूंदे खां ई ॿारनि खे पंहिंजे उन सही रस्ते ते हलाए, उनखे बुरे भले जी तमीज़ सेखारे, त जीअं उहो वॾे थींदे थींदे ताईं हुनजो अक़ीदो, हुनजो यकीन, हुनजो ईमान पुख़्तो हुजे ऐं हुनखे पक हुजे त असां वटि जेको बि थोरो आहे त उनजो असांखे अलाह जो घणो शुक्र अदा करिणो आहे, उहो कंहिं ग़लति तरीक़े सां न आयो आहे। ठीकु आहे न। हक़ीक़त इहा आहे त नाजाइज़ पैसो पंहिंजे औलाद खे खाराइणु, उन्हनि जे पेट में दोज़ख भरणो आहे, बल्कि पाण खे ऐं पंहिंजे ॿारनि खे दोज़ख जी बाहि ठाहिणो आहे। सो अलाह साईं सभिनी खे तौफ़ीक़ ॾे हलाल ऐं पाक रिस्क खाइण जी। मां त पंहिंजे बचनि खे इहा ई दुआ कंदी आहियां त अलाह साईं हिननि खे आसान हलाल ऐं पाक रिस्क ॾे, हमेशह कुशादो रिस्क ॾे। सो जेसिताईं असांजे कमाइण जो वारो हुयो, असां पंहिंजी तरफ़ां पूरी महिनत ईमानदारी सां कमायोसीं ऐं ॼाणी वाणी कोशिशि करे पंहिंजे ॿारनि खे कॾहिं बि असां हराम न खारायो आहे। इंसान हूं, ख़तादार हूं, हिन दुनिया में रहूं था, अलाए केतिरो बची सघिया आहियूं, केतिरो न बची सघिया आहियूं, पर घटि में घटि असांजो पंहिंजो उन में इरादो शामिलु न आहे कॾहिं बि उन बुराईअ में। अलाह सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे, पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। ऐं अॼु जेके मां पपेट्स ठाहियूं आहिनि एनिमल्स वारियूं, उहे मां सुभाणे इनशाला शेयर कंदमि उहा वीडियो। ऐं बाक़ी पपेट शो ॾिसां थी, थोरो मूंखे रिकॉर्डिंग जो मज़ो नथो अचे, तंहिंजे करे मां सेटिस्फाई न आहियां, पर बहरहाल इहो न थियो त को ॿियो मां ज़रूरु ॿीहर रिकॉर्ड करे वरी शेयर कंदमि ऐं कोशिशि त इहा हलंदी रहंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त पपेट्स ठाहियूं न हाणे त पहिरियों त मां चयमि न, मां सोचियो त हादिया राजिया खे ॾेई छॾींदमि त उहे खेॾंदियूं, पर हाणे सभु फरमाइश था कनि त ॿियो बि शो ठाहियो अहिड़ो, या नंढा नंढा शो कंटिन्यू ठाहींदा रहो, त फ़िलहालु इहे मूंखे पाण वटि रखणियूं पवंदियूं। ऐं मुंहिंजे ज़हन में इहो बि आयो त जेके माण्हू मां ठाहिया आहिनि उन्हनि में हिकिड़ी राजी ऐं हादिया जी दादी बि ठाहियां, छा ख़्यालु आहे? सो बहरहाल ज़ाहिर मां थी कमु कयां त उते मां त हुजां न, भला मां कीअं न हुजां। ऐं सच में त अलाए कॾहिं वेंदमि मां उन्हनि ॾे, भला पपेट शो में उन्हनि सां गॾु हुजां। सो ॾिसूं था त ठाहियां थी या नथी ठाहियां, या त ईअं ई हिकिड़ी मज़ाक में ॻाल्हि हुई। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अलाह भाई।